छाछरो में थर जे फसल जे अघ में रिकॉर्ड लाथ आबादगारनि जी परेशानियुनि में इज़ाफ़ो करे छॾियो। आबादगारनि पारां सिंध सरकार खां थर जे फसलनि जो सरकारी अघु मुक़ररु करे उन ते अमल दरामद जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे हारियुनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त वापारी हथरादू अघनि में लाथ करे थरी हारियुनि सां ज़्यादतियूं करे रहिया आहिनि, जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबु थरी हारियुनि जो माशी क़त्लेआम थी रहियो आहे। हर नंबर जो बनीअ जो आहे उन मंझि 50, 60, 40 मण हर फसल थियो आहे, बाजर थियो आहे, ग्वार थियो आहे, तिर थिया आहिनि, सभु थिया आहिनि। पर असीं थरी हिते सिर्फ़ु वापारियुनि गवर्नमेंट जो घटि रुझान जे करे हिते असांजो उहो ई कमु आहे। असीं अदरक छंडे टुआल छंडे पर असीं वरी ग़रीब जो ग़रीब रहंदासीं। गवर्नमेंट बराए महिरबानी हिन सेठियुनि खे, हिन दुकानदारनि खे हिते लेटर अघ जा लेटर लिस्टूं मुक़ररु करे ॿाहिरि बोर्ड ते हणी छॾे। हुन चयो त सिंध सरकार फौरी तौर थर जे फसलनि जो सरकारी अघु मुक़ररु करे फैलियल बेचैनी ख़तमु करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk